अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 15 फरवरी ट्यूसडे। सुबुह जा थिया आहिनि पूरा 10 ऐं ज़ेरा जे वञण खां पोइ मां अधु कलाकु तक़रीबन हिते कटिंग कंदी रही आहियां। कुझु वाइट कटियल पिया आहिनि। तमामु घणी कटिंग न कई आहे पर थोरी घणी कई आहे। सो याने कुझु न करण खां थोरो घणो कम में हथु विझणु ऐं कम खे रीस्टार्ट करणु इहो वधीक बहितरु आहे। ऐं हाणे उन खां अलावा किचन में थी हलां। मूंखां कंहिं पुछो तव्हां फ्रीज़र जो जेको आहे विज़िट करायो। सो हे आहे मुंहिंजो फ्रीज़र ऐं मां अॼु मच्छी जो पुलाउ पचाईंदमि त मच्छी कढंदमि ऐं हिते मां अदरक थूम फ्रीज़ कई हुई पीसे करे उहा पई आहे ऐं मच्छी पई आहे। हिन में साग बॉइल थियल फ्रीज़ थियल आहे। हीअ मलाई जेका मां रोज़ु कढंदी आहियां। हीअ अदरक थूम मां पीसी त चॉपर में जेको रहिजी वेंदी आहे निकिरंदी कोन्हे त उनखे मां ईअं पाणी विझी कढंदी आहियां, थोरो पाणी, ऐं पोइ उनखे मां फ्रीज़ करे छॾींदी आहियां। इहो कंहिं बोर्ड में पइजी वेंदो। हिते ही ब्रेड क्रम्स आहिनि फ्रीज़ थियल। हीअ पालक जा 2 हिसा आहिनि ऐं हिन में शामी कबाब आहिनि ऐं हीअ आहे चिकन, थोरो हिकिड़ो हिसो पियो आहे ऐं हीअ पीज़ आहिनि मटर। ऐं हिते हिन पासे चिकन जेको आहे इहो सुराइण बोनलेस रखियो आहे, जेके पंहिंजो डिफरेंट रेसिपीज़ ठाहींदी रहंदी आहे। उनखां सवाइ हिन में जेको आहे हीअ मिक्स आहिनि शिमला मिर्च फ्रीज़ थियल ऐं हिन में आहिनि सावा बसर थोरा बची पिया त मां फ्रीज़ करे छॾिया। ऐं सावा बसर जॾहिं बि फ्रीज़ थियल कढणा हुजनि त कढी एज़ इट इज़ विझी छॾिजनि बोड़ में, डीफ्रॉस्ट न करे। सो हिन महिल आयमि पे मां हितां मच्छी कढण जे लाइ त मूंखे ख़्यालु आयो त भई अगरि मूंखां जंहिं बि पुछो आहे त उन जे लाइ मां इहो थोरो डिटेल ॿुधाए छॾियां। मां इहो सोचियो त मां ॿुधाईंदमि। सो हिन महिल फ्रीज़र में इलाही सारी बर्फ़ ॼमियल आहे। हीअ फ्रॉस्ट फ्री फ्रीज़र न आहे, फ्रॉस्ट फ्री फ्रिज न आहे, ठीकु आहे। सो फ़िलहालु त लाइट न वेंदी आहे पर कॾहिं कॾहिं जॾहिं वञे थी असां तंग था थियूं त पोइ असांखे हीअ जमा थियल ॼमियल बर्फ़ ॾाढो कमु ॾींदी आहे त पोइ असांजी शयुनि जो ख़राबु थियण जो को इम्कान न रहंदो आहे। ऐं मच्छीअ जा हूअं त मां हमेशह हिसा ठाहे अलॻि अलॻि थेलियुनि में रखंदी आहियां, पर हिन दफ़े मां छा कयो आहे, ईअं सिधा सिधा पीसिस रखिया आहिनि मथां ऐं अंदरि बि जेके आहिनि मां हिन में सिधा सिधा पीसिस रखिया आहिनि। यानी मूंखे 2 पीस खपनि, 4 खपनि, हिकिड़ो खपे त मां हिन मां आराम सां कढी थी सघां। छो मंझंदि मां पचाईंदमि सॉरी मच्छीअ जो पुलाउ, त उन जे लाइ मूंखे हितां मच्छी 2 पीस कढी रखिणा आहिनि ऐं छो त डीफ्रॉस्ट थिए तेसिताईं वञी मां सिलाई कंदमि। 11:15 थिया आहिनि ऐं मां जेके टुकड़ियूं कटियूं उहे मां सॼियूं हिन सां ॻंढे चुकी आहियां। 2 लाइनूं अॼु मां ॻंढियूं आहिनि, हिकिड़ी हीअ लाइन ऐं ॿी जेका हीअ लाइन। 2 हिन में लाइनुनि जो इज़ाफ़ो थियो ऐं रिलीज़ ज़ाहिरी ॻाल्हि आहे त अञा बसि अध खां थोरी घणी थी वई आहे। ऐं हीअ स्क्वायर्स बचा कटियल ऐं हाणे वरी मां हे कुझु ॿिया वाइट ऐं ब्लैक ट्राइंगल्स कटे रखिया आहिनि जेके पोइ मां सिबंदमि। फ़िलहालु किचन में था हलूं। 12 बजे मुंहिंजो आहे प्लान लाइव अचण जो फेसबुक तां। सो तेसिताईं मां हे थांव अंदरि कंदमि ऐं चांवर विझाए छॾींदमि। उनखां पोइ 12 बजे मूंखे लाइव अचिणो आहे ऐं उहो लाइव मां पंहिंजो कंप्लीट करे सेशन, उनखां पोइ वरी लंच जी तयारी। टाइम थियो 12:30 ऐं हे मुंहिंजो फाइनली ऑर्गेनाइज़र जेको आहे अॼु कंप्लीट थी वियो, ठीकु आहे। सो ही सॼी हिन जे मथां पेंटिंग ऐं सनी सनी डिटेल तव्हां ॾिसंदव। हिन में ग्रीनरी बि आहे, भई मां घरु ठाहियां हुन में सावक न हुजे त मूंखे त सफ़ा मज़ो न ईंदो। सो हीअ 3 पासा ऐं 4थों पासो ख़ाली आहे, छो त उहो ज़ाहिरा बैक साइड ते वेंदो, कंहिं बि शेल्फ में रखिजे, टेबल ते रखिजे, किथे बि रखिजे। सो इहो आहे मुंहिंजो ख़ूबसूरत ऑर्गेनाइज़र जंहिं त मूंखे इलाही टाइम लॻो ऐं मां हिन खे 3 पार्ट्स में ठाहियो आहे। बाक़ी ईअं मां पंहिंजे लेखे ठाहियां वीडियोज़ न ठाहियां त मुंहिंजो 2-3 कलाकनि में ठही वञे हा, ठीकु आहे। सो ही कंप्लीट आहे ऐं हाणे मां वेंदमि लंच ठाहिणु। ये किचन जी इहा सूरत हाल आहे। थां वग़ैरह अंदरि करे मां हर शइ साफ़ु करे छॾी ऐं हाणे मां वञी करे कुकिंग जी तयारी कंदमि। 1:15 थिया आहिनि, सॉरी पूरा 2 थिया आहिनि, बल्कि थियण वारा आहिनि ऐं मां 1:45 बजे चांवर दम ॾेई वई हुयमि हिते पुलाउ खे। सो हाणे चेक कंदमि, 15 मिंट गुज़री विया आहिनि। ऐं मच्छीअ जो पुलाउ अगरि कंहिंखे रेसिपी खपे त उहा अवेलेबल आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पुलाउ तयारु आहे ऐं हाणे मां लंच कंदमि। सुराण बि अची वेंदी 15-20 मिंटनि में। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सो रेसिपी ॾिसणु चाहियो त फ़िश पुलाव ऐं अञा बि मच्छीअ जूं रेसिपीज़ ॾिसणु चाहियो त फ़िश रेसिपीज़ बाय नसरीन वफ़ाई या फ़िश पुलाव बाय नसरीन वफ़ाई। हिन में थोरो ही मुंहिंजो एडिशन आहे
मुंहिंजी पंहिंजी क्रिएशन आहे। मसाले वारा बसर मां हिन में ठाहींदी आहियां, पोइ जेके असां पुलाउ में मिक्स करे छॾींदा आहियूं ऐं इहो पोइ ॾाढो मज़ो ॾींदा आहिनि खाइण में। सो इहो हाणे आहे लंच टाइम। 6:07 थिया आहिनि। 6 बजे मां वॉक ख़तमु कई ऐं उन खां पोइ मां हिते कुझु ट्रिमिंग ऐं कटिंग कई आहे हिननि प्लांट्स जी। हे छो त हिननि जूं शाखूं ऐं हिन में जे नवां नवां निकिरनि था, इलाही डेड हुयूं बिल्कुलु शाखूं, उन्हनि में कोई नओं पन न पियो निकिरे, त मां उहे सॼा कटे ऐं जेके अहिड़ा हुया जंगली प्लांट्स उहे बि सुकी विया आहिनि, त सभु मां हटाए छॾिया आहिनि। ॿाहिरि आहे माशाल्लाह, कुझु नओं हिन में ज़रूरु निकिरंदो, तंहिंजे करे हिन जी सॼी ट्रिमिंग कई अथमि। जेके बि पन हिन जा मिटीअ में पिया हुआ उहे सॼा मां हितां हटाए छॾिया। हलूं था अंदरि, छो त टाइम आहे। अगरि असां हिननि जा जेके बि फज़ूल रदी पता आहिनि उहे कढंदासीं, उहे शाखूं त ॿिया फुटंदा। ऐं हीअ हाणे ॾिसो मुंहिंजी क्यारी जी भित किथे आहे ऐं प्लांट्स उन खां ॿाहिरि निकिरी विया आहिनि, त इहे बि मूंखे कटराइणा आहिनि। चयो त आहे जेसि ताईं हाणे माण्हू खे टाइम मिले त पोइ ईंदो उहो कटे वेंदो। उन खां सवाइ इलाही ॾींहंनि खां मुंहिंजो प्लान आहे त मां हिन पथर खे पेंट कयां न। सो इहो हिन महिल पेंट्स जेके आहिनि उहे टेबल ते निकितल पिया आहिनि। सो सोचां थी हे बि 2 क्रेट जेके खणी आयमि मां हिकिड़े फ्रूट वारे खां वठी आयमि, उहे हिते पिया आहिनि। सो हाणे पटींदमि साह, पाणी पीअंदमि, वेहंदमि थोरी देरि। असांजी नमाज़ में त अञा काफ़ी टाइम आहे। हिते ही पेंट सॼा निकितल पिया आहिनि, त सोचां थी त इहो पथर खणी अचां अंदरि, त सभु कुझु हिते फैलियल आहे, त हिनखे पेंट करे छॾियां। पोइ फाइनली मूंखे वार्निश करणी पवंदी हिन खे बि ऐं उन पथर खे बि। सो इहो बि करिणो आहे। साह पटियां, पाणी पीआं। सांझी जी अज़ान अची वई आहे ऐं सुराण हाणे हे मज़ेदार ड्रिंक ठाहियो आहे। सो मां त पंहिंजो रखां थी ॿाहिरि, नमाज़ पढ़ी पोइ अचे पीअंदमि, तंहिंजे करे मां स्ट्रॉबेरी हिन में विझी छॾी आहे ऐं हिन जो इहो ढक आहे। बाक़ी सुराण पंहिंजो फ्रिज में रखंदी। सो इंग्रेडिएंट्स अहिड़ा ज़बरदस्त आहिनि जो हे लाज़मी टेस्टी हूंदो। सो नमाज़ पढ़ी पोइ अची पीऊं था। हे अंदरि पहुची वियो आहे ऐं हाणे हिनखे कंदमि मां पेंट। हे मूंखे जॾहिं खां पथर मुंहिंजे घर में आयो त मुंहिंजी इहा ई प्लैनिंग हूंदी त मां हिनखे पेंट कंदमि, पर बसि जीअं घणा कम थी वेंदा आहिनि त घणा रहिजी बि वेंदा आहिनि। सो हाणे मां हिन ते पेंटिंग स्टार्ट थी कयां। पथर हे मुंहिंजो पेंट थी वियो आहे ऐं रेड, ऑरेंज ऐं येलो जे शेड्स में, ऐं चौधारी हिन जे मां पननि जो थोरो ठाहियो आहे शेप, पर ही कंप्लीट कोन्हे छो त हिन जो पेंट आलो आहे, हिनखे सुकाइणो आहे चङी तरह सां, पोइ मथां हिन जे ॿियो जेको बि मरहिलो हूंदो उहो थींदो। ऐं हिन ट्यूब में त अञा मुंहिंजो इलाही पेंट आहे। हे ख़तमु थी वियो, सफ़ा न पियो निकिरे हिन मां, त मां अॼु हिन ट्यूब खे कटे करे यूज़ कयो आहे। हिन में थोरो रेड विझी ऑरेंज ठाहियमि ऐं ही मूं येलो यूज़ कयो आहे। सो माना मां हिन जे अंदरि पेंट ॾिसी हैरान थी वई आहियां, पर हाणे मूंखे सम्झ में नथो अचे त हे छा कयां। फ़िलहालु त मां हिनखे बिल्कुलु हितां क्लिप विझी बंदि करे रखांसि थी ऐं कोशिशि कंदमि त इहो येलो मां सुभाणे किथे न किथे यूज़ करे छॾियां, जी ज़ाया न थिए। सो मां हीअ पथर पेंट करे ॾाढी ख़ुशि आहियां। सुकंदो ई अञा हिन मथां हिकिड़ो अञा कमु थींदो कुझु, उन खां पोइ जेको आहे वार्निश थींदी ऐं पोइ हिनखे बि फाइनली वार्निश थींदी। सो अॼु जो व्लॉग थियो कंप्लीट। जेके मूंखे कमु करणा, राजी मानी न आहे पचाइणी, छो त पुलाउ पियो आहे, एतिरो आहे जो असां ॿिन्हिनि जो थी वेंदो। ऐं हूअं बि इहो ड्रिंक पीअण खां पोइ त बिल्कुलु बि फ़िलहालु त कतई खाइण जी गुंजाइश कोन्हे का। ओ सुरण ॿियो बि ड्रिंक ठाहियो आहे। ओ गार्निश तुंहिंजो हटाए छॾियो, गिलास बि धोई छॾिया। हे ॿियो ठाहियो अथई ड्रिंक, कलर त ओड़ो ई अथसि पहिरें जहिड़ो, पर हिन में थोरा फ्रूट्स चेंज आहिनि। सो हे सॼी उमिरि खां नंढे हूंदे खां तजुर्बा कंदी आहे ऐं मां हिन जा इहे मिक्सचर्स न पीअंदी आहियां, पर मां हे न पीअंदमि छो त हिन में जेके फ्रूट्स पिया आहिनि उहे मां अलॻि अलॻि फ्रूट खाइणु पसंदि कंदी आहियां मिक्स करे न। बाक़ी जेको पहिरियों वारो उहो ॾाढो टेस्टी हो, मां पी छॾियो। सो बहरहाल अॼु जो असां व्लॉग कयूं था हिते ख़तमु। मूंखे उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो ऐं ज़िंदगी रही त इनशाला सुभाणे वारे व्लॉग में वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी। सो हीअ मज़े मज़े जा ड्रिंक्स जेके सुराण ठाहे पई, तव्हां इहे हिन चैनल ते ॾिसी सघंदव। हाणे मूंखे ॾियो इजाज़त, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। इनशाला सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। अल्लाह वाही।